खावला ता ही जेको गुड़ जो कारोबार कयो पिया यो कॾहिं कोन था कयो? सर तक़रीबन असांखे 2 महीना थी विया आहिनि ऐं साल असां कंदा ईंदा आहियूं इहो कारोबार। असां जेको आहे हिन कारोबार में तमामु सुठी जेको आहे तबियत हासिलु कई आहे। अच्छा, ही जेको गुड़ जो कारोबार आहे इहो गुड़ छा थो ठहे? सर कम मां ठहंदो आहे। अच्छा, हुन में ॿियो छा पवंदो आहे? सर हिन में रंग कार्ड पवंदो आहे, मिठा सोडा पवंदा आहिनि। उन खां पोइ असां जेको आहे हुनखे पीए करे पचाए करे पोइ जेको आहे रखंदा आहियूं, पोइ तक़रीबन सेल कंदा आहियूं, भाई पासे माण्हुनि खे ॾींदा आहियूं। अच्छा, को खैरपुर जे ज़िले जे अंदरि गुड़ जा केतिरा दुकान या स्टॉल हूंदा जेके लॻा? तक़रीबन सर 100 खां 150 थी सघे थो। 100 खां वधीक जेके हा, वधीक 100 खां वधीक हूंदा। रोड ते छो रखियूं वेठा आहिनि आबादकार या माना तव्हां जहिड़ा दोस्त नौजवान? सर इहो हिन जे लाइ त लाज़मी दुकानदारनि खे बि असां ई सेल कंदा आहियूं। असां पंहिंजो ठाहे करे दुकानदारनि खे ॾींदा आहियूं। हिते असां पंहिंजी रोज़ी कंदा आहियूं। ख़र्चो पाणी मज़दूरनि जी मज़दूरी बि असां पाण कंदा आहियूं। जॾहिं मंडी ते वेंदा आहियूं कॾहिं मंडी जा रेट असांखे सस्ता मिलंदा आहिनि, कॾहिं महांगा मिलंदा आहिनि। इन जे करे परावनि धिकनि खां परावनि थबनि खां दरपदर खां बहितर आहे त पंहिंजो माण्हू कारोबार करे। माना तव्हां मोहताज कंहिंजा न थियो, कंहिंजे हथां हथु न टंगियो। छो त असां नौजवान आहियूं, पंहिंजे पाण खे माना असां बिलीव था कयूं त इहो असांखे जेको आहे महसूसु करणु खपे त असां पंहिंजे पेरनि ते खड़ा आहियूं। असां पंहिंजा हाणे हर शइ पाण करे सघूं था। त मिलनि जा रेट असांखे जेके मिलनि था बिल्कुलु माना सही नथा मिलनि। उन करे इन जे करे असां पंहिंजा रेट कमंद जीअं पाण वसूल करे सघूं, पंहिंजा ख़र्चा पाण असां जेको आहे सो कढी सघूं। इहो शुगर मिलण वारा रेट सही नथा ॾियनि, बसि पोइ इहो रोज़गार था कयूं पिया, पीड़े करे खपायूं पिया था। रेट निकिरी वेंदो आहे डेली, रेट 120 रुपया। असां मुल वठी ख़रीद करे हिते हलाईंदा आहियूं। अच्छा, हा भई। घणी दिहाड़ी तव्हांखे मिलंदी आहे? मज़दूर आहियो? मज़दूर आहियां, 400 रुपया मिलंदी आहे। 400 रुपया दिहाड़ी मिलंदी आहे। घणा मज़दूर कमु था कनि चीचड़े ते? साईं 12 ॼणा मज़दूर असां माना 3 चुल्हा हलाईंदा आहियूं साईं। बसि मिठो आनाईंदे करे खाऊं था। अच्छा अच्छा, हा। छा नालो आहे हुनजो? फरमानुल्लाह भयो सर। भयो साहब किथां जा आहियो? असां बबलो जा सर। बबलो जा आहियो। तव्हां गुड़ पे ख़रीद कयो जेको आहे तव्हां? हा बिल्कुलु। ॾिठोसीं वञूं पिया कराची, ॾिठोसीं बसि सिंध जी सौगात आहे, ठहे बि लोकल थो हिते, केमिकल खां पाक आहे। चयोसीं त क्वालिटी कीअं ईंदी? असांखे त बहितरीनु लॻी। अच्छा अच्छा, टेस्ट कईसीं। खंडु आहे, गुड़ आहे, हर क़िस्म जो, हर वण जो पंहिंजी ख़ुशबू आहे। पर गुड़ इहा आहे त सियारो आहे, चांहि में मज़ो कंदो आहे गुड़। अच्छा, महांगो आहे गुड़, घटि में घटि 30 रुपया महांगो आहे। घटि में घटि 30 रुपया हा। महांगो आहे। गंबट वारे अंदरे रोड ते 90 रुपया 80 रुपया किलो हले थो। अच्छा, हा। ईअं त न आहे त हुनजो मयार सुठो न हुजे? न ईअं मयार थी सघे थो 19-20 हुजे।